जी सोहिणी साहबा ॿुधाइजो, पुलिस पारां अगवा तोड़े गुम थियल ॿारनि जे केसिस जे हवाले सां 3 ॾींहंनि जी मोहलत अॼु ख़त्म थी रही आहे। छा था सम्झो, का अॻुभेराई थींदी? ॾिसो, तारीख़ शाहिदी ॾींदी त कॾहिं बि हक़ ऐं सच खे इंसाफ़ न मिलंदो आहे, उहो विड़ी वठिणो पवंदो आहे। प्यार मोहबत सां कॾहिं बि का ॻाल्हि, अहिड़ा माण्हू जेके अॻुवाट ज़हनी तौर ते हिकिड़ी मेंटेलिटी ठहियल आहे, इंसाफ़ न आहे ॾियणो। ऐं वॾनि माण्हुनि वटि या अॻुवाणनि वटि जॾहिं कुर्सियूं उहिदा मिलंदा आहिनि त नऊज़ बिल्ला उहो पाण खे ख़ुदा सम्झणु शुरू कंदा आहिनि। सो इंसाफ़ जी घुर कजे त कंहिंखां कजे, जॾहिं मिलियल सभु हुजनि त पोइ कंहिंखां कजे। सो को बि अहिड़ी का बि अॻु भराई कान थी आहे। पुलिस जा जेके वाइदा, असां रोड खोलियोसीं, बाईपास खोलियोसीं, 5 केस ॾिनासीं, बाबा इन केस सॉल्व थियण जहिड़ा आहिनि। इवन इहो ॿुधायोसीं त हिन में नाला लिखियल आहिनि, जेका FIR आहे, ही आहिनि माण्हू जिन वटि ॿार वेठा आहिनि। त इहे 5 केस हल करे ॾियो। ॿिया वरी असांखे रोज़ कैंप असांजो हिते रहंदो, तव्हां रोज़ जी बुनियाद ते असांखे हिकिड़ो हिकिड़ो केस सॉल्व करे ॾियो, ठीकु आहे। उन में प्रिया कुमारी जो केस जेको आहे मथे हुयो, पहिरें नंबर ते। ॿिया असां उनखे 4 केस ॾिना। त ही बाबा बिल्कुलु ईज़ी अथव, इन्हनि खे ॾुखियो बणायो वियो आहे। हुननि चयो ठीकु आहे, तव्हांखे असां इते ई अची तव्हांखे अपडेट ॾींदासीं। मूं चयो हिते न, असांखे हिन कैंप ते अची ॿुधाईंदो, कंहिं ऑफिस में या कंहिं जॻह ते न। काल्ह खां वठी लाॻीतो असांखे प्रेशर में रखियो वियो त तव्हां वारिसनि सूधो, प्रिया एक्शन कमेटी जा जेके अॻुवाण आहियो, कमिश्नर हाउस पहुचो, सभई SSP तव्हां सां ॻाल्हाईंदा। अरे बाबा, तव्हां जवाबदार आहियो असांजा, असां विक्टिम्स आहियूं, छो अचूं? सही लाॻीतो थ्रेट न। वरी अॼोको ॾींहुं सॼो ॾींहुं कंप्लीटली चयो वियो आहे त सोणीअ खे हीअं कंदासीं, सोणीअ खे खणाए छॾींदासीं, इहो कैंप ख़तम कराईंदासीं। अरे बाबा, हाणे सोणी हिकिड़ी माउ त न वेठी आहे, हाणे त 24-25 ॿारनि जूं माऊं वेठियूं आहिनि, तव्हांखे अंदाज़ो बि कोन्हे। मतां भुल में बेड़ी का सोच बांधी अथव दिमाग़ में। सही। अच्छा, जेकॾहिं जे वाइदे मूजिब अॻुभेराई न थी त प्रिया एक्शन कमेटी जो ईंदड़ लाहिया अमल छा हूंदो? छा ॿीहर बबड़लो बाईपास बंदि कयो वेंदो? युसरा, इहो हिकिड़ो सरप्राइज़ आहे जेको सिंध हुकूमत लाइ ऐं सिंध पुलिस लाइ ऐं इवन वफ़ाक जी बि ॻाल्हि कंदसि। छो त असां लाॻीतो जेके 23 ॾींहं रड़ियूं कयूंसीं पे, ॿार ॾियो त असीं वञूं, ॿार ॾियो त असीं वञूं, ॿार ॾियो त असीं वञूं, हुननि सम्झो पे मिड़ई माऊं वेठियूं आहिनि, 5-7, अॼु 25 माऊं वेठियूं आहिनि। हिननि खे कन ते जूब नथी चुरे, पर हिननि खे हाणे ख़बर पवंदी। इहो सरप्राइज़ आहे सभिनी जे लाइ त प्रिया एक्शन कमेटी जो जेका हिकमत अमली हूंदी, उहा उनजो रद्द अमल हूंदो, उहो कहिड़ो हूंदो। ठीकु। अच्छा, जे फर्ज़ करियो पुलिस अव्हांखे कुझु ॿारनि जा केसिस जेके आहिनि उहे सॉल्व करे थी ॾे, केसनि बाबति का जोगी ख़ातिरी कराए थी, पर प्रिया कुमारी जी बाज़ियाबी बाबति अञा मोहलत घुरे थी, त पोइ अव्हां एहतिजाजी कैंप ख़तम कंदा? न न न, बिल्कुल भी न, बिल्कुल भी न। छो त प्रिया कुमारी जो केस त खणी असां हिते पहुतासीं, पर प्रिया कुमारी ॿुधायो त ॿिया बि अगवा अथव। प्रिया कुमारी ॿुधायो असांखे त ॿिया बि अगवा अथव। हाणे प्रिया कुमारी जो बि त मिशन आहे न इहो, उनजो बि त मिशन आहे। त ईअं कीअं थो थी सघो त प्रिया मिली वञे? थी सघे थो त प्रिया अची करे पाण हिते नारा हणाए, फलाणे ॿार खे अगवा कयो, पाण ॾे वठी अचो। थी सघे थो प्रिया पाण हिते अची नारा हणाए, हिननि खे आज़ाद कयो ॿारनि खे। अच्छा, अव्हां ताज़ो ई प्रेस कॉन्फ्रेंस में धमकियुनि जो ज़िक्र कयो आहे, अव्हांखे केरु धमकियूं ॾिए पियो? सभ खां पहिरीं ॻाल्हि त बीइंग जर्नलिस्ट तव्हां बि सम्झो था, मां बि सम्झां थी त सोर्सिस कोन ॿुधाइबा आहिनि, ठीकु आहे, तव्हां ॼाणो था। पर ज़ाहिर आहे इहे माण्हू सिंध हुकूमत जा हूंदा आहिनि, सिंध पुलिस जा हूंदा आहिनि, जेके ॿियनि रूपनि में हूंदा आहिनि, सिविल ड्रेस में हूंदा आहिनि, सादनि कपिड़नि में हूंदा आहिनि, नॉर्मली असांजे विच में वेठा हूंदा आहिनि, जेके जुमलनि में खिल भोग में मश्करी में असांखे घणियूं ॻाल्हियूं ॿुधाईंदा आहिनि। त भई ख़्यालु कजां, भला ॿुधो आहीं किथे? सो इहो सभु इहो थींदो रहंदो आहे, नई ॻाल्हि त कोन्हे का। पर इहो आहे जो ड्रिजण वारनि मां आहियूं कोन, ऐं हारायल विञायल माण्हू आहियूं, छाकाणि ड्रिजंदासीं? मौत त हूअं ई अचिणो आहे हिकिड़े ॾींहुं। पोइ हाणे हिते मौत थो अचे, उहा त असां लाइ शहादत हूंदी न। बिल्कुलु बिल्कुलु सही ॻाल्हि कई अव्हां सुहिणी पारस साहिबा। महिरबानी अव्हांजी जो अव्हां पंहिंजो वक़्तु सिंध वॉइस खे ॾिनो ऐं असांखे अॼु जी ताज़ा तरीन सूरत हाल जेका आहे उन खां आगाह कयो। महिरबानी अव्हांजी। सिंध वॉइस खे दुनिया ताईं पुॼण लाइ तव्हां सभिनी जा लख थोरा, जो तव्हां सिंध जो आवाज़ दुनिया ताईं पुॼायो था। तव्हांजी महिरबानी। थैंक यू।